अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर असद मीर ऐं ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगोर जो यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु हिन वीडियो में असां सिखंदासीं तव्हां कंहिं बि बैकग्राउंड म्यूज़िक या वरी कंहिं अहिड़े सॉन्ग खे मालूम करे सघो था जंहिंजे बारे में तव्हांखे ॼाण न हुजे या उन टाइटल जे बारे में तव्हांखे ॼाण न हुजे या वरी उहो अननोन हुजे। दोस्तों बिना टाइम गवाए पंहिंजी वीडियो जी तरफ़ हलूं था। दोस्तों इन प्रोसेस ते अमल करण जे लाइ अव्हांखे ॿिनि एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी, जंहिंमां हिकु जो नालो आहे फ्लोटिंग एप्स ऐं ॿिए जो नालो आहे शाज़म। इहे ॿई एप्लीकेशनूं अव्हांखे डाउनलोड करणी पवंदियूं। दोस्तों फ्लोटिंग ऐप लाज़मी न आहे, बाक़ी शाज़म ऐप अव्हां लाइ लाज़मी आहे। दोस्तों जेकॾहिं अव्हांजे मोबाइल में स्प्लिट स्क्रीन जो ऑप्शन आहे त ठीकु आहे, न त तव्हांखे फ्लोटिंग एप्स लाज़मी डाउनलोड करणी पवंदी। जीअं असां फ्लोटिंग एप्स खे ओपन कंदासीं त हितां शुरूआत में असांखे ॿ ऑप्शन मिलंदा। शुरूआत में जेको मथों ऑप्शन आहे ऐप, हिन खे असां क्लिक कंदासीं। हेठों ऑप्शन असांखे ईंदो म्यूज़िक प्लेयर या सॉरी मीडिया प्लेयर आहे। दोस्तों उन खां पोइ जेके बि अव्हां रिसेंट्स एप्स हूंदा उनखे अव्हां क्लियर कंदो। क्लियर करण खां पोइ तव्हां म्यूज़िक प्लेयर खे मथे करे हिन खे थोरो घटि कयां थो फ्लोटिंग जे हिसाब सां। हेठों मूं वटि पयल आहे शाज़म ऐप, उनखे ओपन कयां थो। दोस्तों स्क्रीन रिकॉर्डिंग जे महिल शाज़म ऐप कमु नाहे कंदी। बाक़ी जेकॾहिं अव्हां कंहिं ॿिए मोबाइल में साउंड प्ले करे ऐं जेको हिते एप्स लिखियलु आहे इन ते तव्हां क्लिक कंदो। क्लिक करण खां पोइ लिसनिंग शुरू कंदो। लिसनिंग करण खां पोइ जेको बि उहो साउंड हूंदो उनजो नालो वग़ैरह हर शइ शो आउट थींदो। प्लस में इन जो यूट्यूब जो वीडियो जेको बि हूंदो उहो बि तव्हांजे साम्हूं ज़ाहिर अची वेंदो। दोस्तों फ्लोटिंग ऐप में अव्हां को म्यूज़िक प्ले करे हिते एस ते क्लिक कंदो त जेको म्यूज़िक प्ले करे मोबाइल तव्हांजो लिसन करे। लिसन करण खां पोइ हीअ तव्हांजे साम्हूं जेका बि वॉइस ईंदी उहा साम्हूं नज़र अची वेंदी। हिते हिन वक़्तु स्क्रीन रिकॉर्डिंग ऑन आहे, इन करे एस ते क्लिक न पियो थिए ऐं मुंहिंजो हिन वक़्तु म्यूज़िक ऑन बि आहे। दोस्तों उम्मीद आहे थी मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई। जेकॾहिं पसंदि आई त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजे चैनल जो लिंक तव्हांखे मिली वेंदो डिस्क्रिप्शन में। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंटरेस्टिंग नई वीडियो सां गॾु। ॾींदा मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।